अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। जी सिंध क़ौमी मां शहीद बशीर ख़ान कुरैशी तरफ़ खां दौलतपुर में सिंधु दरिया ते जेके पंजाब ॾाढ मुड़सियत छके नाल कढे पियो उन लाइ जेको आहे सो अॼु असीं रैली कढी रहिया आहियूं। सियासी समाजी शागिर्द ऐं सिंध जा जेके घण घोर आहिनि उन्हनि जे सूरत में गॾिजी त असीं पंजाब खे इहो ॿुधाइण था चाहियूं त तव्हां जेके ॾाढ मुड़सी कयो वेठा आहियो ऐं पीपल्स पार्टी जेका चए थी त उते को बि कमुकार कोन थो हले। सिंध टीवी ऐं साईं ज़ैन शाह ऐं ॿियनि जेको आहे सो चैनलनि उते वञी जेको आहे सो रिकॉर्डिंग बि कई आहे त वाक़ई जेको आहे सो हीउ कमु हले पियो, पर पीपल्स पार्टी पंहिंजे हिन होॾ ते क़ाइमु आहे त जेको आहे उते को बि कमुकार कोन थो हले। उन्हनि खे हिन चैनलनि जे थ्रू हिन रैलीअ जे थ्रू असीं ॿुधाइण था चाहियूं त जेसीं ताईं बि तव्हां इहे केनाल रद्द न कंदो एसी ताईं असीं जेको आहे सो हीउ एतिजाज असांजो जारी रहंदो। असांजो अॼोको एतिजाज दरिया ते बंदि ॿधी मुख़्तलिफ़ केनाल कढिया पिया वञनि उन जे ख़िलाफ़ु आहे। असांजी सॼी सिंध सिरापा एतिजाज आहे, पर अॼु जा अॻियां हुकुमरान जेके आहिनि उन्हनि जे कन ते जूब कान थी थिए। असांजो शेर दरिया जेको शींह दरिया जंहिंजी गजगोड़ सदियुनि खां वठी मशहूरु आहे उनखे हींअर दुबे में तब्दील कयो वियो आहे। असां क़तन कोन चाहींदासीं त असांजो पालणहार दरिया जेको आहे सो ख़तमु थी वञे ऐं असांजी सिंध बंजर थी वञे ऐं असां पोयनि नसलनि जो मयार पाण ते खणी पोइ ज़िंदा रहूं। असां कॾहिं बि ईअं कोन चाहींदासीं। असांजे वॾड़नि असांखे दरिया पंहिंजो वहंदड़ ॾिनो आहे, असां पंहिंजे पोयनि नसलनि खे पंहिंजो दरिया वहंदड़ ॾींदासीं ऐं असां एसि ताईं एतिजाज जारी रखंदासीं जेसि ताईं इहे केनाल ख़तमु नथा कया वञनि। हिन वक़्त जी जेकी सूरत हाल आहे त दरिया में पाणी कोन्हे, दरिया में न आहे त वाहन ऐं शाखुनि में कोन्हे। अॼु जेकी रिपोर्ट आयो आहे उते कोटड़ीअ ते ज़ीरो थी वियो आहे। हाणे उन सूरत हाल में ई जेके आहे असांजो सर्वाए नथो थी सघे, फ़सुल जेके नथा पचाए सघूं, नवां फ़सुल पोखे नथा सघूं ऐं जेके फ़सुल पोखियल आहिनि उन्हनि खे पाणी नथो पहुची सघे त जेकॾहिं छह केनाल निकिता त उन जी सूरत हाल कहिड़ी हूंदी, कहिड़ी सूरत हाल हूंदी, ॾुकार वारी सूरत हाल हूंदी। असां जी अफ्रीकी मुल्कनि में ॾुकार पवंदो आहे, अहिड़ी सूरत हाल सिंध जी थी वेंदी। सिंध जूं ज़रखेज़ ज़मीनूं जेको आहे सो बंजर थी वेंदियूं। दुनिया में इहो किथे बि कोन थियो त हिकिड़े सूबे जूं ज़रखेज़ ज़मीनूं गैराबाद करे ऐं चोलिस्तान जूं जेके आहिनि बंजर ज़मीनूं जेके आहिनि वारियासू ज़मीनूं आहिनि उनखे आबाद करण जो जेको आहे रिथियो वियो आहे उहो दुनिया में किथे बि मिसाल कोन थो मिले। हीअ जेका असांजो सिंधु दरिया आहे इहा असांजो GI आहे। असां मल पहलवान ॿिया जेके इहा सॼी रैली असांजी गॾु दौलतपुर शहर में थी आहे इन पाणीअ जे ख़ातिर थी आहे। हीअ असांजो पाणी जेको आहे ज़रख़ेर ज़मीनूं जेके आहिनि उहे आबाद थियलियूं ज़मीनूं उन्हनि खे हीअ गैराबाद पिया कनि, गैराबाद जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि खे आबाद पिया कनि। जेसीं असांजे सीसीअ में साह आहे एसीं असां पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ंदासीं। दरिया मां हिकु पाणीअ जो बि फुड़ो असां कोन ॾींदासीं। जहिड़ो आहे त जहिड़ो आहे, भई कुझु न थींदो। असां जेसीं सिंध वारा पाण में गॾु आहियूं असां पाणी कॾहिं बि कोन ॾींदासीं। छा बि थी पए मरी वेंदासीं, पर सिंधूअ मां असां हिकिड़ो वाटर हिकिड़ो फुड़ो बि न ॾींदासीं। जीअं त नाज़रीन असीं हीअ सिंध में मुसलसल एतिजाज रैलियूं मुज़ाहरा इन्हनि जो सिलसिलो जारी आहे ऐं जेके सिंधु दरिया मां 6 केनाल तकरारी कढिया वञनि पिया उन्हनि बाबति ही रैली आहे। असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था, उहे असांखे नामंज़ूर आहिनि ऐं मां सिंध हुकुमराननि सां मुखातिब थियां थो त सिंध हुकुमरानो तव्हांखे शर्म अचणु खपे ऐं रोज़ु तव्हांजा नक वढजंदा पर तव्हां नक जा ॾाढा आहियो, तव्हां में गैरत कान्हे का। ॻाल्हि इहा आहे त हीअ सिंध धरती मूंखे तव्हां इहो ॿुधायो त सिंधूअ मां पाणी ख़तमु थींदो त जर केॾे वेंदा, हीअ माल किथां जीअंदा, हीअ इंसान किथां जीअंदा। ऐं मुंहिंजो तक़रीबन सिंधी अवाम खे बाशऊर अवाम खे इहा काइंडली रिक्वेस्ट आहे त हीअ पंहिंजे हरकतुनि खां बाज़ न पिया अचनि, पंजाब पंहिंजे हरकतुनि खां न पियो मुड़े ऐं सिंध हुकुमरान उन सां बिल्कुलु कुले में ॾेई बीठा आहिनि।